मुझी एसएसपी हैदराबाद से गुजारिश है तो मेहरबानी करे एक्शन खयो वने इन छोकरन के खिलाफ, इन्हनि खे पंहिंजे कैफ़े किरदार ताईं पुॼायो वञे। मुंहिंजे किरदार ते एॾियूं आङुरियूं खयूं आहिनि, खीर जो धोतल केर बि न आहे हिन दुनिया में। ॾोह सवाब हर को कंदो आहे, पर मुंहिंजा जेके ॾोह सवाब आहिनि उहे मुंहिंजी ज़ात सां आहिनि न। तव्हांखे त का तकलीफ़ मां न ॾिनी आहे न, मुंहिंजे ख़िलाफ़ तव्हां एॾो घटि वधि छो ॻाल्हायो आहे? अगर मुझो किरदार एतिरो ई ख़राब हुजे तो मसलो न थे, मसलो सिर्फ थियो ही जे करे तो छाजे करे मां उन्हनि खे नंबर न ॾिनो या मां उन्हनि जी गाॾी में न वेठमि। तव्हांखे कंहिंजी ज़िंदगी जे बारे में ख़बर न हुजे न, तव्हां कंहिंजी ज़िंदगी जे बारे में कमेंट पास न कंदा कयो, महिरबानी करे। तबियत सीरियस थी वई आहे, मुंहिंजी अम्मी तबियत सीरियस थी वई आहे। अगरि इन्हनि मां कंहिंखे बि कुझु थिए थो न, पोइ मां कंहिं जो बि लिहाज़ कोन कंदमि। मुंहिंजी इहा ॻाल्हि तव्हां यादि रखिजो। एॾी नाइंसाफ़ी न आहे कमी के साथ। अगर तव्हां गलत की गलत न था थी सघो, पोइ तव्हां मुंहिंजे खिलाफ़ कार्रवाई कयो। मुंहिंजी हैदराबाद एसएसपी सां गुज़ारिश आहे, जेके बि आला इदारा आहिनि, मूंखे इंसाफ़ ॾियो वञे। इहे छोकिरा इहे आज़ाद छो आहिनि? माना असां औरतूं घर खां निकिरूं बि न। टिकटॉकर थी मां हिकिड़ी ग़लती कई आहे। तव्हांखे कहिड़ी ख़बर ज़िंदगी कीअं थी गुज़रे कीअं नथी गुज़रे, जॾहिं तव्हांखे कंहिंजे मसइलनि जी ख़बर न हुजे, कंहिंजी ज़िंदगी जी ख़बर न हुजे। कंहिंजे लाइ सुठो नथा करे सघो त कंहिंजे लाइ बुरो बि न कयो। कल खां वठी मां कहिड़ी हालत में आहियां, कहिड़ी हाल में गुज़ारिया थी, तव्हांखे ख़बर आहे इन ॻाल्हि जी। मुंहिंजे घर में छा मातम मची वियो, तव्हांखे इन ॻाल्हि जो अंदाज़ो आहे? बसि जंहिंजी दिलि जीअं चयो बसि चवंदो वियो। जंहिं बि मूंखे ग़लति कमेंट कया आहिनि, मां हुननि खे बि न छॾंदमि। मां हुननि जे ख़िलाफ़ एक्शन खणंदमि। अगरि केरु नथो करे, पोइ मूंखे त मुंहिंजा खानदान वारा हूअं ई मारींदा।